बे न्यूज़ में खबरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कयूं पिया गौसपुर खां। यूसी मंगी में वोटनि जे सिलसिले में सरगर्मियूं उरूज ते अची वयूं। रईस अली मुराद ओगाईअ जा तूफ़ानी दौरा। रईस अली मुराद पंहिंजे पुट सां गॾिजी दौरा करे ॻोठ मारिक भयो में गॾिजाणियूं कयूं। हाजी बाबर खान भयो जी ओताक ते पिणु शानदार इस्तक़बाल कयो वियो। ओगाई खानदान हमेशह यूसी मंगीअ खे पंहिंजो घर समझो आहे। यूसी मंगी वासियुनि जी भरपूर ख़िदमत कई वेंदी। रईस अली मुराद ओगाई ॻोठ मारिक खान भयो में बलदियाती चूंडुनि बाबति सरगर्मियूं उरूज ते। रईस अली मुराद जा दौरा उन सिलसिले में ड्रेनेज सिस्टम खे ठीकु कयो वेंदो, सफ़ाई सुथराई निज़ाम खे दुरुस्त कयो वेंदो। यूसी मंगी में कुझु अहिड़ियूं सहूलियतूं न आहिनि जेकी इंशाअल्लाह कामयाब थियण खां बाद दुरुस्त कयूं वेंदियूं। रिपोर्ट करे रहिया जमील बलोच, बे न्यूज़ गौसपुर।